अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद आहे त तव्हां ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। त अॼु नए टॉपिक सां गॾु तव्हांखे मां हाज़िर आहियां हिते पंहिंजे चैनल ते। अॼु जो टॉपिक जेको आहे त तव्हां कीअं इफ़ जो फार्मूलो पुट करे सघो था। उहो फार्मूलो पुट करण जे लाइ पास या फेल खोड़नि टेस्टनि में इहो ई फार्मूलो पुछियो वेंदो आहे ऐं प्रैक्टिकल कम भी करायो वेंदो आहे। सो ही प्रैक्टिकल कम जेको आहे न, अॼु की मूं जेका हीअ शीट ठाही आहे पंहिंजे इलेक्शन कमीशन ऑफिस में, अहिड़ी शीट ठाराई वई। सो तव्हांखे मां पंहिंजो अॼु की टेस्ट जो तजुर्बो ऐं तव्हांखे प्रैक्टिकल करे ही ॾसे थो छॾां त ॿीहर कॾहिं किथे बि टेस्ट थिए थी त तव्हां ही फार्मूलो पुट करे पंहिंजो टेस्ट खे सुठो करे पास करे सघो था। त प्रैक्टिकल में इहो हो त बाबा त जेके उम्मीदवार 150 आहिनि, टोटल मार्कूं उन्हनि खे फेल करार कयो वञे। जेके 150 खां हेठि आहिनि उन्हनि खे फेल करार कयो वञे ऐं जेके 150 खां मथे आहिनि त उहे पंहिंजे हिन शीट में जेको आहे न पास करार कयो वञे। त पाण हींअर फार्मूलो हणंदासीं इक्वल इफ अंडर रूट पंहिंजो हींअर कॉलम सिलेक्ट कंदासीं। जेके टोटल मार्कूं आहिनि उहे पंहिंजो कॉलम सिलेक्ट कंदासीं। कॉलम सिलेक्ट कयोसीं। हाणे हिते लॻंदी निशानी ग्रेटर थी, पंहिंजी ग्रेटर देन मतिलबु त ही वॾो हुजे, घणो मथे हुजे 150 खां, त उन्हनि खे जेको आहे कामा ॾेई करे हे पंहिंजी निशानी डबल डैश वारी ॾेई करे पास लिखंदो। पास लिखी वियो, वरी कामा ॾियो, वरी बाद में वरी डबल निशानी ॾियो। हाणे लिखंदासीं फेल। फेल लिखी करे वरी कामा ॾियो। हाणे अंडर रूट में पंहिंजो फार्मूलो पुट करे बंदि कयो। हाणे हणो इंटर के, त हीअ अची वियो फार्मूलो असांजो जेको आहे लॻी वियो। हाणे हिन खे जेको आहे सभिनी वैल्यूनि में सेलुनि में पुट करण जे लाइ असांखे हेठि वठी अचिणो पवंदो। हाणे जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त 102 मार्कूं जंहिंजी टोटल आहिनि उहो फेल आहे उम्मीदवार, ऐं जेको 137 आहिनि उहो फेल आहे। बाक़ी 215 235 इन खोड़ जेके शीटियूं हूंदियूं आहिनि वॾियूं वॾियूं हूंदियूं आहिनि, उहो तव्हां फार्मूलो हणी करे पंहिंजी जेके आहे न टेस्ट पास करे सघो था। ही फार्मूलो अक्सर करे ही पंहिंजी मार्कशीटनि में ऐं जेके हे पंहिंजे बोर्डनि जे इम्तिहाननि में पास थींदो। ख़ासि करे प्रैक्टिकल कम जे लाइ ही फार्मूलो लाज़मी वठंदा आहिनि जिथे किथे। सो महिरबानी, अल्लाह ख़ुशि रखंदो।